मूंखे हुन छोरी जी सिक दरिया में वेहणु कोन ॾिनो, उन करे हिकु ॾींहं लाइ ॻोल्हे खे दरिया ते मोकिले ऐं हुनजो दीदार करणु वियो। ओ माण्हुनि जो पूॼा थियो, जाम माण्हू मरी विया, घर ऐं ॻोठ ॿुढा, माण्हू वणनि ते चढ़ी पंहिंजी जान बचाई, पर इहो कुझु पई करी? तुंहिंजो मुंहुं पई मिठो कयां। अॼु लाइ घणे ॾींहंनि खां पोइ तूं मूंखे असलम जो ख़त अचण जो ॿुधायो आहे ऐं मूंखे इलाही ख़ुशि कयो आहे। अल्लाह साईं अदा असलम खे जल्द हिते आणे। मुंहिंजो असलम सुखियो सताबो वॾी जमार चल ख़ैर ख़ुशीअ सां हिन अंगण वरंदो। हिन में कुझु हुयो पाणीअ में? कुझु बि न हुयो नसीबा, तूं ॾिजणी ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसा।